अच्छा हाणे ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था पिया। हाणे हिन में ॾिसो 8 ऐं 4 कट में आहिनि, वरी 4 ऐं 12 पाण में ज़रब में आहिनि, 2 ऐं 5 जोड़ में आहिनि। पर तव्हांखे ख़बर आहे रूल मुताबिक़ अॻ में छा छॾाइणी हूंदी आहे, वंड छॾाइणी हूंदी आहे। इन करे असां ॻोल्हींदासीं कहिड़नि ॿिनि अंगनि जे विच में वंड आहे, उन्हनि खे असां बॉक्स ॾेई छॾींदासीं जीअं असांखे ख़बर पए त इन्हनि खे सॉल्व करे इन्हनि जो जवाबु लिखिणो आहे। बाक़ी सॼो दर्जो जेको आहे न उहो असांजे कम जो न आहे, ईअं सम्झ इन स्टेप में। इन करे इनखे एज़ इट इज़ असां कॉपी करे छॾींदासीं, हेठि लिखंदासीं 4 ज़रबिया 12। ॾिसो प्लस जी निशानी बि लिखणी आहे, सिर्फ़ु 2 अंग ऐं विच में जेका वंड जी निशानी आहे सिर्फ़ु उहे न लिखणा, बाक़ी सॼो दर्जो हेॾो हुनजा माइनस स्टेप। अच्छा मूंखे ख़बर आहे त हिते 2 अंग आहिनि ऐं वंड आहे, इहा सॉल्व थी सिर्फ़ु हिकिड़ो अंग अची वेंदो इन्हनि जे जवाब में, त हे -2 ऑटोमेटिक थोरो हेॾे सोरे करे लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे हिते विच में जेका जॻह आई हिन जो जवाबु लिखंदासीं। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी हूंदी। हाणे 5 जो खोड़ो 15 ते पढ़ंदासीं, 1 5 5 2 5 10 3 5 15, हिन जो जवाबु अची वियो 3। ठीकु आहे, हाणे ॾिसो पहिरियों 1 2 3 4 5 6 डिजिट हुया। हाणे ॾिसो 1 2 3 4 5, ईअं हर स्टेप में हिकु हिकु जेको आहे सॉल्व थींदो वेंदो, आख़िर में अची हिकिड़ो अंग बचंदो। ठीकु आहे, हाणे असां वंड छॾाए वियासीं हितां। हाणे असां छा छॾाईंदासीं, ज़रब। हाणे असांखे ॻोल्हणो आहे कहिड़नि ॿिनि अंगनि जे विच में ज़रब आहे, त असां ॾिसंदासीं त ओ हिननि ॿिनि अंगनि जे विच में ज़रब आहे। ठीकु आहे, हाणे इनखे मां बॉक्स ॾिनुमि, सिर्फ़ु तव्हांखे जीअं मां मथे सम्झायमि त 2 अंग ऐं 3 निशानी, सिर्फ़ु उनखे बॉक्स करिणो आहे, बाक़ी सभु उएं जो उएं लिखिणो आहे। 8 बि ॾींदुमि, इन जे हेॾो ॿाहिरों माइनस आहे इहा बि लिखंदुमि, हेॾो वरी +3 -2। ॾिसो जीअं आहे मां उएं लिखियुमि, सिर्फ़ु इहे 2 अंग ऐं ज़रब छाजे करे इहे ॿई ज़रब थी वेंदा, इन्हनि जो जवाबु हिते ईंदो। ठीकु आहे, हाणे 4 12 ॿारनि खे चवंदा ज़रब करिणो आहे, 1 12 12 2 12 24 3 12 36 4 12 48। ॾिसो हाणे 1 2 3 4 सिर्फ़ु डिजिट बचा, पहिरियों 5 हुया, मथे 6 हुया, ईअं खुटंदो वेंदो हिकु हिकु। हाणे असां जॾहिं ॾिठोसीं त वंड खां पोइ ज़रब छॾाइबी आहे, ज़रब बि थी वई। हाणे उन खां पोइ छाजो वारो हूंदो आहे, जोड़ जो, छो जो DMA जो मतिलबु हूंदो आहे एडिशन, उन खां पोइ S माना सब्ट्रैक्शन। ठीकु आहे, हाणे जोड़ कंदासीं। हाणे जोड़ में मुराद इहा हूंदी आहे त जेके हिकु जहिड़ी निशानियुनि वारा हूंदा आहिनि उन्हनि खे पाण में मिलाए रखंदासीं। ॾिसो असांखे थोरो इहो सम्झणो पवंदो, इहो अहम पॉइंट अथव, सम्झो। हे 8 जेको आहे इहो प्लस जो आहे, जंहिंजे अॻियां काई बि निशानी न हूंदी आहे उहो प्लस जो, हे 8 बि प्लस जो, 48 छाजो आहे, माइनस जो। इहो इन जो मतिलबु आहे हिन जो साथी न आहे, इहो हिन सां एड न थींदो, बल्कि हे अलॻि आहे, मां हिनखे छॾे ॾियां थो। वरी 3 छाजो आहे, इहो प्लस जो आहे। ॾिसो निशानी अॻियां हूंदी आहे, 3 छाजो आहे, प्लस जो आहे। 48 छाजो आहे, माइनस जो आहे। 8 छाजो आहे, प्लस जो आहे। वरी 2 छाजो आहे, माइनस जो आहे। इन जो मतिलबु आहे 48 ऐं 2 जेके आहिनि ॿई माइनस जा आहिनि, हे ॿई प्लस जा आहिनि। ठीकु आहे, हाणे 8 ऐं 3 खे माना प्लस वारा पाण में मिलाए रखंदासीं। 8 ऐं 3 घणा थी वेंदा, 11 प्लस जा, ऐं माइनस वारा वरी पाण में मिलाए रखंदासीं। मां हिननि खे बॉक्स ॾेई छॾियां थो तव्हांजी अंडरस्टैंडिंग जे लाइ। यानी हे माइनस वारा ॿई हिकु जहिड़ा आहिनि, माना 48 रुपया ईअं सम्झो माइनस हुयो। मिसाल था वठूं, कंहिं दुकानदार खां तव्हां उधर ते 48 जो सामान खणी आया आहियो, 2 रुपए जो वरी ॿियो सामान खणी आया आहियो, टोटल तव्हांजे खाते में घणा लिखी छॾंदो, 50 रुपए माइनस लिखी छॾंदो। ॻाल्हि सम्झ में अचे थी? माइनस वारा हिकु पासे करे छॾिबा आहिनि, प्लस वारा ॿिए पासे करे छॾिबा आहिनि। जेकॾहिं हे सम्झ में न आयो त हाणे प्लस ऐं माइनस वारो अलॻि हिकिड़ो हिसाबु लिखी तव्हांखे सम्झायां थो। हाणे जॾहिं बि प्लस ऐं माइनस जा बचनि, हमेशह वॾे अंग मां नंढो अंग कट कबो आहे। 50 मां 11 वेंदा, घणा बचंदा, मुंहिंजे ख़्याल में 39 बचंदा। ठीकु आहे, हाणे निशानी हमेशह वॾे अंग जी ईंदी आहे। ॾिसो 11 वॾो या 50, 50 वॾो आहे, 50 माइनस जो आहे, इन करे जवाबु बि माइनस में ईंदो। वॾे अंग मां नंढो अंग कट करे ऐं निशानी हमेशह वॾे अंग जी ईंदी आहे, माइनस जो 39 जवाबु आहे। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां थो हिन प्लस माइनस वारे ते, जंहिंमें ज़रब वंड छॾे करे सिर्फ़ु प्लस माइनस वारा हुजनि घणा, त उहो कीअं सॉल्व कबो। हाणे ॿिए एग्ज़ाम्पल में उहो तव्हांखे सम्झायां थो। ऐं हीअ मुंहिंजी भोली अथव जेका मना थी करे त न पढ़ाए पप्पा।